ठटे जी छा सूरत हाल है? केतरी लोड शेडिंग थे पई ठटे में? जी ठटे में ठटे जे शहरी इलाइक़ा आहिनि, ठटो हुजे, मकली हुजे, गारो, मीरपुर साकरो वारा इलाइक़ा आहिनि। उन्हनि में ऐलान या हेस्को जे तरफ़ां त 8 कलाक लोड शेडिंग आहे, पर मजमूई तौर ते सूरत हाल इहा त 12 खां 14 कलाक 15 कलाक ताईं बिजली ग़ाइब रहे थी। हुनजो को शेड्यूल नथो हुजे। जॾहिं बिजली बंदि हुजे थी त उनखे वरी काउंट नथो कयो वञे, जंहिं करे शहरी इलाइक़नि में बि माण्हुनि खे परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। उन सां गॾोगॾु ठटे जे साहिली तौर कोस्तानी इलाइक़े में बिजली जो वॾो बहिरान पैदा थियल आहे। केटी बंदर खां जुओ वेंदे हथरकी ऐं घोड़ाबारी ताईं बिजली जो बहिरान आहे। 18 खां 20 कलाक इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त उते बिजली बंदि हुजे थी, जंहिं करे शहरियुनि खे सख़्तु परेशानी जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे। बरहाड़ी वारनि इलाइक़नि में साॻी सूरत हाल आहे। उन सां गॾोगॾु ठटे जी कोस्तानी जेके इलाइक़ा आहिनि, मालपाड़ी वारे इलाइक़े में गुज़िरियल 10 ॾींहंनि खां वठी बिजली बंदि आहे। उनजो जवाबु ॿुधायो वञे थो त जेके तारूं किरी वियूं आहिनि उन्हनि खे बहाल नथो कयो वञे। साॻी सूरत हाल जुमशाई जमपीर जी आहे। जमपीर ऐं जुमशाई कारी विंड डोर आहिनि, कारीडोर आहिनि विंड जे हवाले सां, जिते पन बिजली लॻल आहिनि। उनजे बावजूद बि इलाइक़े वासी जे मथां जेका आहे बिजली जा जेके आहे खंभा त थियनि था, उते पन बिजली तयारु थिए थो, पर इलाइक़े वासी कोस्तान वासी बिजली खां महिरबानी महबूब बिरोही, निज़ाम शेख, परवेज़ अबड़ो, काज़ी ज़ुल्फ़िकार अवां चइनी जी वॾी महिरबानी। ख़बरुनि जे सिलसिले खे